नाज़िन घारो में बरसात मुतासरन जी वाउर न थी सघी। हुकूमत इंतजामिया के ऐलानन ते अमल न थी सघियो। मुतासर टेंट ऐं राशन न मिलण सबब सख्त ॾुखियाईनि जो शिकार आहिनि। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है तुफैल अहमद पहवर। जी तुफैल। जी बिल्कुल, सिंध में पवंदड़ बरसातुनि जे तबाहकारियुनि बाद मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां लॾ पलाण करे माण्हू पंहिंजी मदद पाण तहत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में क़ाइमु कयल हुकूमत जी तरफ़ खां टेंट सिटियुनि में मुंतक़िल त थिया आहिनि, पर अफ़सोस आहे चवणो थो पए त हिते जेके माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि खे न त कंहिं क़िस्म जो को टेंट फ़राहम कयो पियो वञे, न ई खाधे पीते जो को बंदोबस्तु थियल आहे। ऐं उनखां अलावा वॉशरूम जो बि को ख़ासि बंदोबस्तु न आहे थियल, जंहिं वजह सां माण्हू जेके आहिनि उहे सख़्तु परेशानी में मुब्तला आहिनि। इन सिलसिले में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां साण मौजूदु आहिनि हिते कुझु माण्हू, उन जो छा चवणु आहे? हाँ बाबा, असीं हिते वेठा आहियूं काले ज़लम जे खुले आसमान हेठियां। असांजे अञा बि के बि सहारा न लधी आहे, न असांखे तंबू ॾिनो वञ, न अहिड़ो राशन असांखे खीअण लाइ ॾिनो वञ। असांजा काठे किला सभु ॿुॾी हलिया। असीं मिसकिन जेके सो मन मजबूर थिया हिते वेठा आहियूं। असीं बचड़े वाला आहियूं। असांजी सहारा नथा लॾनि। मां ईअं वोट थींदो पोइ दर कोन छॾींदा, सुबुह खां वठी शाम सुधी बीठा हूंदा, चवंदा हलो हली वोट ॾियो। इहे जे असांजी सहारा नथा लहनि त असीं वोट कीअं ॾेई सघंदासीं? जेके असांजा बच्चा वारियुनि में पिया वात विझनि, असीं वोट ॾियण चाहियूं ई कोन था। हेॾो ज़ुल्म असां सां थी वियो आहे। असांजा घर पूरा पाणी जी लपेट में अची विया आहिनि। असांखे जेको तंबू ऐं राशन ॾिनो वञे, असांजे बच्चनि जी असांजी मज़ूरी किथे बि कोन्हे। असीं कीअं बच्चनि खे पाले सघंदासीं? असांजा त ईअं सम्झ जहिड़ो बाज़ जुरी आहे। असांजी ॿेड़ी बि न आहे, न माल वज आहे, असां वटि कुझु बि कोन्हे। असीं काठियूं वढे गुज़ारो कंदा हुआसीं, जा मच्छी जो शिकार कंदा हुआसीं। असांजो किथे बस कोन थो हले। हाणे असीं केॾां वञूं ग़रीब माण्हू? हाणे हुकूमत खां घुरिजे त असांखे टेंट वग़ैरह तंबू ॿियो ॾियनि त असीं जेको पंहिंजा बचा विहारियूं। काड़े में सड़ी विया असांजा बचा। हिननि जा वीचार ॿुधा। हिन जो चवणु आहे त हुकूमत जे तरफ़ां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते टेंट सिटियूं त क़ाइमु कयूं आहिनि, पर उन्हनि में फैसिलिटियूं न हुजण जे वजह सां असां हिते बेयारो मददगार वेठल आहियूं। न असां वटि को टेंट आहे, न राशन जो को बंदोबस्तु कयो वियो आहे, न ई को वरी वॉशरूम जी का हिते सहूलियत आहे, जंहिंजी वजह सां असां सख़्तु परेशानीअ खे मुंहुं ॾियण ते मज़ो। असांजा जेके नंढड़ा ॿार आहिनि उहे बि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थियण लॻनि। असीं वस वारनि खां हुकूमत सिंध ऐं ज़िले इंतिज़ामिया खां इहो मुतालबो था करियूं त फ़ौरी तौर ते असांजी वार कई वञे। जी।